नवंबर वाक़े केस में 10 जवाबदारनि खे ॾोह साबित थियण ते 6 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। सज़ा ॿुधायल जवाबदारनि में 4 अफ़गानी शहरी भी शामिल। इस्लामाबाद हाई कोर्ट केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जवाबदारनि में इस्लामाबाद वासी आबिद महमूद, एहसन अयाज, शौकत बाजोड़ वासी नईमुल्ला, ज़ाकिरुल्ला, रावलपिंडी वासी मतीउल्ला शामिल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सऊदी अरब बाबति बुशरा बीबी जो बयान पाकिस्तान सां दुश्मनी आहे। सऊदी अरब ख़िलाफ़ ज़हर उगाछो वियो त संदन भाउ छा सोचींदो, खेनि अंदाज़ो न आहे त मुल्क जो केतिरो नुक़सान थींदो। सऊदी अरब हर महाज़ ते पाकिस्तान जी मदद कई, जंहिंजो को बि मिसाल नाहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जी दोस्तीअ में रंडक बंजंदड़ हथ खे क़ौम भञी छॾींदी। पंजाब पंहिंजा सियासी मफ़ाद हासिल करण लाइ नफ़रतनि जो बिजु पोखियो पियो वञे। मुल्की तरक़ी लाइ मुतहद थियणो पवंदो, कंहिंखे मुल्की मफ़ाद सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ बुशरा बीबी जे सऊदी अरब बाबति बयान खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त बुशरा बीबी जो बयान पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा लाॻापा ख़राब करण जी साज़िश आहे। पहिरियों चवंदा हुआ त अमरीकी गुलामी नामंज़ूर, हाणे चवनि था त अमरीकी गुलामी मंज़ूर। अली अमीन गंडापुर वॾो वज़ीर हुअण सबबि इस्टेब्लिशमेंट सां राब्ते में आहे। हुकूमत जूं PTI सां के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाक फ़ौज दहशतगर्दी जे नेटवर्क जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। दहशतगर्द अंसरनि ऐं संदनि नापाक इरादनि खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क में अमुन ऐं सलामतीअ जी दुश्मन खे बख़्श न कंदी। शहीदनि जूं कुर्बानियूं क़ौम जे अज़म जो बुनियाद आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां पेशावर जो दौरो, क़ौमी एक्शन प्लान जे जाइज़ा कमेटी जो फॉलोअप इजलास, दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सिरिते हालती ब्रीफिंग। पंजाब में 3 ॾींहनि लाइ कलम 144 लागू, जलसनि ऐं रेलियुनि ते पाबंदी। अॼु राति खां ई मोटरवेज़ ऐं ट्रांसपोर्ट अॾा बंदि करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त इस्लामाबाद में कलम 144 जी भञकनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो। कराची में दिफ़ाई निमाइश आइडियाज़ 2024 जे आख़िरी ॾींहं ते एवार्ड तक़रीब। दिफ़ाई पैदावार वारे सेक्रेटरी चिराग हैदर जो चवणु आहे त निमाइश में 50 खां वधीक मुल्कनि जी 350 वफ़दनि शिरकत कई। पाकिस्तान निमाइश में हिसो वठंदड़ मुल्कनि जो थोराइतो आहे। सिंध TV नेटवर्क जे सर ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो, असांजी सकाफ़त सिंधु दरिया, असांजी मईशत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई हर हंधि सकाफ़ती सरगर्मियूं। नवाब शाह जे प्राइमरी स्कूल में सकाफ़ती तक़रीब, टेबलोस पेश। टंडे जाम जे बॉयज़ प्राइमरी स्कूल नंबर 1 में सकाफ़ती तक़रीब। कुंडरी जे स्कूल में तक़रीब दौरान सकाफ़ती रंग निर्वार। सामारे में तारीख़ी माग, मारल कोट्स ते सकाफ़ती रैली। शाहपुर चाकर में भी रैली कढी, गीतनि ते झुमरियूं। वारा में तक़रीब दौरान मेहमाननि खे सिंधी ताम पेश। झुडो में मच कचहरी, फनकारनि तरफ़ां सुरंडी वर्खा। मलाखड़े में भी ज़बरदस्त दंगल।